अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजी चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो जीअं असां सुठी खां सुठी अपडेट तव्हां ताईं पहुचाए सघूं। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण लाइ मिलंदो त बाराज ख़ान हिकु भेरो ॿीहर राबेल वटि ईंदो ऐं उनखे चवंदो त तूं जेतिरी सुहिणी ऐं सुठी आहीं, मुंहिंजी दिलि मूंखे तोॾे छिके थी अचे। तंहिं ते राबेल चवंदी जेकॾहिं इहा ई तुंहिंजी दिलि जो ज़िद रहियो त या त मां तोखे मारींदुमि या त मां पाण खे मारींदुमि। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो शाहनवाज़ ख़ान जो पुटु शाहनवाज़ ख़ान सां मिलणु वेंदो ऐं उनखे चवंदो त मूं शादी कई आहे ऐं मुंहिंजी कुंवार मूंखां वॾी आहे। तंहिं ते हू परेशान थी वेंदो हुनजो पीउ ऐं चवंदो कंहिंसां तूं शादी कई आहे। तंहिं ते मंठारो हुनखे ॾसींदो त बालाज ख़ान पंहिंजी धीउ जी शादी तुंहिंजे पुट सां कराए छॾी आहे। तंहिं ते हुनजा ॿई पेर निकिरी वेंदा त हीउ हेॾो वॾो ज़ुल्म बालाज ख़ान कीअं कयो आहे। हिकु त मूं ते ज़ुल्म हुनजो हली रहियो आहे, ॿियो वरी मुंहिंजे मासूम पुट ते। ॿिए पासे सारंग पंहिंजी घरवारीअ खे चवंदो त ॿियनि त मूं ते शक कयो पर तो बि मूं ते शक कयो। तंहिं ते हू चवंदी त मुंहिंजी दिलि साफ़ु आहे, मां तो ते शक करे नथी सघां। तूं मुंहिंजे सिर जो साईं आहीं ऐं साईं रहंदे मुंहिंजो। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।